Alhamdulillah wa kafa wa salamun ala ibadihi alladhina istafa. Amma ba'du, a'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Inna a'tainaka al-kawthar fasalli li rabbika wanhar. Inna shani'aka huwal abtar. Wa qala ta'ala fi maqamin akhar, laqad kana lakum fi rasulillahi uswatun hasanah. Wa qala an-nabiy sallallahu ta'ala alayhi wa sallam, la yu'minu ahadukum hatta akuna ahabba ilayhi min walidihi wa waladihi wan nasi ajma'in. Subhana rabbika rabbil izzati amma yasifun wa salamun ala al-mursalin walhamdulillahi rabbil alamin. सभी बाबा से बुलंद आकाए नामदार इमामुल अंबिया खतीबुल अंबिया ताजदारे मदीना फख्रे दो आलम अब्दुल्लाह जदुर्रे यदीन आमना जे लत जिगर हजरत अबू बकर हजरत उमर जे जानी हजरत उस्मान व अली जे सोहे फातिमा जे अबे हसनैन जे नानी जिंजो नालो नानिया जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। कहाँ से इब्तिदा करूँ कहाँ पे इंतहा करूँ, कहाँ से इब्तिदा करूँ कहाँ पे इंतहा करूँ, कहाँ से लाऊं या रब ज़ुबान कैसी तेरी सलाह करूँ। मेरी सोच है महदूद सी, मेरी कलम इतनी सख्त नहीं कि तेरी बड़ाई बयान करूँ और उस बयान से वफा करूँ। कितनी सोनी सूरत बनाई मोहम्मद की, कितनी सोनी सूरत बनाई मोहम्मद की। हुई आशिक जिसने देख ली सूरत मोहम्मद की। हुस्ने यूसुफ पर फकत आशिक थी जुलेखा, हुस्ने यूसुफ पर फकत आशिक थी जुलेखा। जिस पे सारी कायनात आशिक है वो तस्वीर है मोहम्मद की। मुसलमानों को जब रोका जाएगा जन्नत के दरवाजे पर, मुसलमानों को जब रोका जाएगा जन्नत के दरवाजे पर, हुक्म होगा जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। पहुंचाया हम तक इस्लाम ये सदका है सहाबा का, पहुंचाया हम तक इस्लाम ये सदका है सहाबा का। उठा झोली दुआएं दे ये फेज है सहाबा का। न आए आंच नबी पर ये मकसद था सहाबा का, न उठे उंगली सहाबा पर ये मिशन है उलमाए पर। इंतहाई काबिल एहतराम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गों भाइयों, तवाजे प्रोग्राम के अंदर पहले दफो बिरादर मुकर्रम मौलाना अब्दुल वाजिद साहब की दावत सां शिरकत की सआदत हासिल करे रहे हैं। अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ है अल्लाह ताला मुके सही समझान की तौफीक दे। बैठ में रब्बुल इज्जत आपके हुक्म के वजह बता अमल कर दी तौफीक नसीब फरमाए। इतना दे जो जलसो माशाअल्लाह ने प्रोग्राम में किसी तरह डाली खुशी दिया। अल्लाह ताला साथी की मेहनत के बाजे दरबार में कबूल मकबूल फरमाए। मजीद इस्तिकामत सां दीन जे कम करने की तौफीक नसीब फरमाए। ये महफिलों ए मजलिसों मामूली मजलिसों करीम सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं दीन जी महफ़िल जमा थींदी आहे उन्हनि माण्हुनि जे उथण खां पहिरियां अल्लाह ताला सभिनी जा गुनाह माफ़ करे छॾींदो। ये एॾी वॾी बाबरकत महफ़िल आहे। ॿी जाइ चईंदो आहे क़यामत जो ॾियारो थींदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, माण्हू पंहिंजे पधर में पिया कुॾंदा। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंखे अल्लाह पंहिंजे अर्श जो पाछो नसीब कंदो। उन्हनि में उहे माण्हू हूंदा जेके दुनिया में अल्लाह जी मोहब्बत जे करे गॾु थींदा। हुम मुतहाबून फिल्लाह, जेके दुनिया में मिलनि पिया अल्लाह जी मोहब्बत जे करे, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे पंहिंजे अर्श जो पाछो नसीब कंदो। ऐं तव्हां असां जी मुलाक़ात मुंहिंजो तव्हां सां नसबी रिश्तो कोन्हे, दीन जी निस्बत सां, कलमे जी निस्बत सां, उन मोहब्बत जे करे तव्हां असां जे जाइ ते जमा जाओ। यकीनन तव्हां असां जे हदीस जा मुस्तहिक़ आहियो। अहिड़ी बाबरकत महफ़िल आहे। बहरहाल दोस्तों रब्बुल अव्वल जो महीनो आहे। रब्बुल अव्वल में तव्हां असां जे आका नामदार इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत बासादत थी आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिन ई महीने में मुंहिंजे आका हिन दुनिया में मटायो आहे। असां तव्हांखे इन ॻाल्हि ते ख़बर आहे जो असां तव्हांजो ताल्लुक़ हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सां, तव्हां असां जो ताल्लुक़ पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांखे तव्हांखे इन जे मथां ख़बर आहे। मुझे साईं फरमायो अना हज़्ज़ुकुम मिनल अंबियाई, अना हज़्ज़ुकुम मिनल अंबियाई अंतुमुल हज़्ज़ी मिनल उममी। मुझे साईं फरमायो मूंखे अल्लाह तव्हांजे लाइ चुनियो आहे, तव्हांखे अल्लाह मुंहिंजे लाइ चुनियो आहे। मूंखे अल्लाह तव्हांजे लाइ चुनियो आहे, तव्हांखे अल्लाह मुंहिंजे लाइ चुनियो आहे। इन लफ़्ज़नि में हीअं चवणु चाहियां पियो, मुझे साईं फरमायो मां तव्हांजे भागर में आहियां, तव्हां मुंहिंजे भागर में, मां तव्हांजे भागर में, तव्हां मुंहिंजे भागर में हो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं बि फरमायो, सहाबा इकराम जी मजलिस से महफ़िल में साईं फरमायो है काश जेकॾहिं मां पंहिंजे भाइरनि खे ॾिसां, है काश जेकॾहिं मां पंहिंजे भाइरनि खे ॾिसां। सहाबा फरमायो साईं असां जो तव्हांजा भाइर आहियूं, असां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। सहाबा इकराम अर्ज़ कयो साईं असां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, असां तव्हांजा भाइर आहियूं। मुंहिंजे साईं फरमायो तव्हां मुंहिंजा शागिर्द हो, तव्हां मुंहिंजा सहाबी हो, मुंहिंजा भाइर उहे आहिनि जिन मूंखे नाहे ॾिठो, मूंखां बाद में मूंखे ईमान आयो। मुंहिंजा साईं तव्हां असांखे 1450 साल पहिरियां पंहिंजो भाउ चई विया ऐं अल्लाह खां उमेद आहे अल्लाह जल जलालहू इन लफ़्ज़नि सां तव्हां असांखे नबी जी शफ़ाअत नसीब कंदो इंशाअल्लाह। ऐं छो न पतो हुजे जॾहिं हिन उम्मत जा फ़ज़ाइल हज़रत मूसा अलैहिस्सलाम तौरात जे तख़्तनि ते पढ़िया, उन में लिखियल हो हिकिड़ी उम्मत ईंदी जेके 5 नमाज़ पढ़ंदी, उनखे सवाब 50 नमाज़ मिलंदो। हिकिड़ी उम्मत ईंदी नेकी हिकिड़ी कंदी, उनखे सवाब 10 नेकियूं मिलंदो। हिकिड़ी उम्मत ईंदी जेका नेकी जो इरादो कंदी, अल्लाह उनजे आकारनामे में नेकी लिखाए छॾींदो। हिकिड़ी उम्मत ईंदी गुनाह जो इरादो कंदी, अज़म न गुनाह जो इरादो कंदी, उनजो गुनाह लिखबो कोन। हज़रत मूसा अल्लाह जे साम्हूं हथ में बोला या उम्मत मूंखे ॾे, मुंहिंजा अल्लाह या उम्मत मूंखे ॾे। अल्लाह फरमाए मूसा या उम्मत ख़ास कई विया हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह, या उम्मत ख़ास कई विया हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह जे लाइ। इहो अर्ज़ जेको हज़रत मूसा कयो ऐ मुंहिंजा रब जेकॾहिं इहा उम्मत मूंखे नथो ॾी, पोइ मूंखे महबूब मुस्तफ़ा जो उम्मत, मूंखे महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बना। असांखे पंहिंजे महबूब जे उम्मती हुजण ते फ़ख्र छो न हो? यकीनन तव्हां असांखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मथां जे उम्मती हुजण सां फ़ख्र आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा महबूब, अल्लाह जा प्यारा। इहा ॻाल्हि मुसल्लम, इहा ॻाल्हि मुसल्लम। हिकिड़े माण्हू चयो बाबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के
अल्लाह जो महबूब न चयो, अल्लाह जो महबूब न चयो। मां जो तू कुरान जो मुतालो कर, कुरान छा जो फरमाए, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह जो ऐलान करे महबूब चईन, जेकर तवा अल्लाह सां मोहब्बत कयो, महबूब मुस्तफा की ताबेदारी कयो, जेको मोहम्मद मुस्तफा की ताबेदारी कंदो वो मां रब जो महबूब थी विंदो। अल्लाह कुरान में ऐलान जो करे, जे महबूब मुस्तफा जो तरीको अपनायो वो मुझो महबूब थी तो वने, वो मोहम्मद मुस्तफा अल्लाह जो महबूब न हो। यकीनन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा महबूब है। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे या गाल मुसल्लम थी वई त साईं अल्लाह जा महबूब हन। जेको महबूब हुंदो आ उनके हजो ओड़े क़िस्म जो दीबो आ, जेको महबूब हुंदो आ, जेको प्यारो हुंदो आ उनके हजो ओड़े क़िस्म जो दीबो आ। ऐं कोई मां पांजे हैसियत सां हजो दींदासी, एसपी पांजी हैसियत सां हजो दींदो, डीएसपी पांजी हैसियत सां हजो दींदो, वक्त जो वजीर पांजी हैसियत सां हजो दींदो, वक्त जो बादशाह पांजी हैसियत सां हजो दींदो। ऐं हजरत मोहम्मद रसूलुल्लाह त अल्लाह जो महबूब है। वलिल्लाहि खज़ाइनुस समावाति वल अर्द। जे वक्त आसमान और जमीन जा खजाना हन, तवा अंदाज़ो लगायो जनी कर महबूब मुस्तफा की इज्जत दी हुंदे त केडे मकाम जी दी, रफ़त दी हुंदे त केडे मकाम जी दी हुंदे, जेकर शान हुंदे त केडे मकाम वारा हुंदे। ऐ मुंहिंजा दोस्तो, जेका बि शइ अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे ॾिनी आहे उहा आला क़िस्म जी आहे, अदब क़िस्म जी आहे, अकमल क़िस्म जी आहे। नुबुवत ॾिनी उहा बि सभ खां आला, नुबुवत ॾिनी सभ खां आला, जो सभिनी नबियनि जो इमाम जो बीठो आहे। जॾहिं नबियनि खे अल्लाह ताला नुबुवत पियो ॾिए त अल्लाह ताला नबियनि खां वाइदो वरितो। केड़ो वाइदो वरितई त जॾहिं तव्हांजे दौर में मुंहिंजो महबूब अची वञे, जॾहिं तव्हांजे दौर में मुंहिंजो महबूब अची वञे त तव्हांखे मुंहिंजे नबीअ जे हथ ते बैत करणी पवंदी। तव्हां सभिनी नबियनि खे मुंहिंजे नबीअ जे हथ ते बैत करणी पवंदी। ऐं जेकर को अहिड़ो मसइलो थी वञे त मुंहिंजो महबूब सरदार हूंदो, सब नबी मुझे महबूब जा सिपाही हूंदो, तव्हां सब मुझे नबी जा सिपाही हूंदो। हाणे अल्लाह कुरान में थो चवे तव्हां सभिनी नबियनि खे मोहम्मद मुस्तफा ते ईमान आणो पवंदो, तव्हां सभिनी नबियनि खे महबूब मुस्तफा जी नुसरत करणी पवंदी। हज़रत आदम जो दौर ऐं मोहम्मद मुस्तफा जो दौर, हज़रत इब्राहिम जो दौर, हज़रत मोहम्मद मुस्तफा जो दौर, रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। उन्हनि जो दौर अलाए काथे, हिननि जो दौर अलाए काथे। हाणे इहे ज़माना कीअं गॾजनि, मुंहिंजे साम्हूं ज़माननि खे गॾणु ॾाढो ॾुखियो आहे, बल्कि नामुमकिन आहे। उन रब जे साम्हूं ज़माननि खे गॾणु का मुश्किल कोन्हे। नबी सैयद मेराज ते वञनि पिया, मेराज ते वञनि पिया, अजीब मंज़र। शब मेराज ये शोर था आसमानों में, शब मेराज ये शोर था आसमानों में। उठो कि जश्न अकीदत का एहतमाम करें, आज जमीन से वो इंसान आ रहा है जिसे कदम कदम पे फरिश्ते सलाम। आज जमीन का वो शख्सियत अचे वई, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 आसमान रहमते अर्श अजीम के अल्लाह जल्ल जलालहू से मुलाकात कई। वो मुलाकात बातचीत हुई, ऐं कोने मौजूद के पास नहीं तो हरियो अर्ज कया अल्लाह जल्ल जलालहू से मुलाकात थी। मुलाकात का बाद में 7 आसमान में हजरत इब्राहिम से मुलाकात थी। हजरत इब्राहिम नबी से संगत हरिया वापस। 6 आसमान में हजरत मूसा से मुलाकात थी। हजरत मूसा वापस नबी से संगत हरिया। सब नबियों से मुलाकात थी रही, साइंस से संगत वापस हुंदा रहा। तबलीगी जमात वाला का पूछो नुसरत छाके जबो, नुसरत छाके जबो, नुसरत जबो यार फलाने इलाके में जमात आया, हलो तबाव जी नुसरत करे जो, उन सा मुलाकात करे जो, थोड़ो बराबर सा गड में मस्जिद ताई हलो, इनके नुसरत जबो। अल्लाह कुरान में फरमायो
मुझे नबी के तवा के नुसरत करनिया रसूलुल्लाह मेराज दविया वापस आया तो सब नबी नुसरत में गड सब नबी नुसरत में गड अल्लाह फरमायो जे को मोहम्मद मुस्तफा दा अचे तवा के ईमान वारो बंदो नुसरत साबित थी गई ईमान नबी ने किया दो जब मस्जिद अक्सा में सब नबी घर जा उन वक्त हजरत जिब्रील आजाद शरई मसला आजान अचे खामोश से आजान सुनी करे आजान जो जवाब दीजिए हजरत जिब्रील आजान करे सब नबी उन आजान जो जवाब ॾियनि हजरत जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह होड़ा सब नबी का चवनि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हजरत जिब्रील साईं चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह नबी चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह कुरान चयो जेकर महबूब मुस्तफा अची वने तवा के नुसरत करनी पवंदी तवा के ईमान वारो पवंदो आजान जे जवाब में सब्र नबी हजरत मोहम्मद मुस्तफा ने बता ईमान वारो तमा अर्ज कयो जेका शे नबी से के अल्लाह ताला ता फरमायो आला किस्म दी नबूवत ने सबक आला मुझे महबूब के जेको हुस्न मिलो वो सबक आला मुझे महबूब के जेको हुस्न मिलो वो सबक आला हो अज बुधायो ने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न यकीनन हजरत यूसुफ जो हुस्न आला किस्म हो पर हजरत यूसुफ के जेको हुस्न मिलो वो हुस्न जब हिस्सा कया हुआ एकरो अर्ध हुस्न हजरत यूसुफ के मिलो यो अर्ध हुस्न पूरी दुनिया के मिलो ऐ तो सजो हुस्न जो हिस्सो अल्लाह ताला महबूब मुस्तफा के अता कया जिन हजरत यूसुफ के देखो मिस्र जे औरत हजरत यूसुफ के दिसण सा पांचो आंगुरियूं कटे छडियो उनन के तकलीफ न थी छो न थी जो हजरत यूसुफ जो हुस्न साम हो ती जे करे उनन के तकलीफ न थी औ जेनी गला शहीद थी दुआ तमा उलमा का दुआ उनके कील जे जग जेतरी तकलीफ कान थी या छाजे करे बोले मिस्र जे औरत जेनी गला आंगुरियूं कटियूं तकलीफ न थी जो हजरत यूसुफ जो हुस्न साम हो शहीद जेनी गला शहीद थी दुआ त रब जो हुस्न साम रब जो हुस्न साम हो दुआ शहीद के का तकलीफ न थी लिया मां अर्ज कयो हजरत यूसुफ जे हुस्न के जने ॾिठो उन्हनि पांचो आंगुरियूं कटरा छॾियो बीबी आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए ये औरत जे करे मुझे महबूब के ॾिसण हा पांचो आंगुरियूं न कटण खां पांजा गर्दन कटरा छॾिया मुझे महबूब जे हुस्न जो मुकाबलो दुनिया जी का ताकत नथी करे सके एकड़ो दफो नबी सही जी हिकड़ी सहाबियानी हजरत रुबैया बिनत मुअव्वस नबी से बताया साईं जन के अर्ज कई साईं सामो चंड चमके पियो अज मुझी दिल थी चाहे तव्हां जो चंड जो मुकाबलो कयो अज मुझी दिल थी चाहे चंड जो तव्हां जो मुकाबलो कयो चंड वधीक हसीना या तव्हां जो चेहरो वधीक हसीना नबी से फरमायो तो मुझी सहाबियानी है तो मुझे लाए चाहिए तो तव्हां जो हुस्न वधीक सहाबियानी ने चवे साईं न ये न थींदो दलील थींदा दलील के दुनिया ते ॿुधाइबो त चंड वधीक हसीना या मोहम्मद रसूलुल्लाह जो चेहरो वधीक हसीना नबी से फरमायो इजाजत आ वो नबी सल्लल्लाहु अलैहि सहाबियानी हजरत रुबैया बिनत मुअव्वस रज़ी अल्लाह ताला अन्हा केरी मल चंद्र के दिसे केरी मल मुझे साईं जे चेहरे के दिसे 7 दफा जरा ये गई नबी से ये चीजें फैसलो थी साईं फैसलो थी अब फैसलो केरो जो सहाबियानी की फरमाया साईं तव्हां जो चेहरो चंद्र का वधीक हसी या दावा दलील केरो त रसूलुल्लाह जो चेहरो चंद्र का वधीक हसीना हजरत रुबैया बिनत मुअव्वस चवे साईं जेडी मला मा चंद्र रे निहारा पई जको निहारा पई मुझी अखियूं थकजी पई पवन उए सागियूं थकल अखियूं खणी करे तव्हां जे चेहरे अधर ते निहारा त मुझे अखियूं जो थके करे समझ में आयो तव्हां जो चेहरो चंद्र का वधीक हसीना जांच से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के चेहरे पे छाया
चंड चवे सच जे मुट्ठी मुड़ न भाई कदा उमरी सगड़ो कदा उमरी गच तोड़े करे हमें मच तब तो में पेशानी राहे बिरने चंड के केड़ी ताकत आ जो मुझे साईं जे चेहरे जो मुकाबलो करे सके इहो वो चेहरो जे चेहरे के दिसी करे नबी से जा साहब शेर चौंदा नबी से जो सहाबिया हजरत हसन बिन साबित रजी अल्लाह ताला नबी से उनके पर जो मिंबर ने पर में हसन के शान में शेर जे छात मंजर हो छात मंजर हो रसूल जो चेहरो सामो सहाबी से जे चेहरे दे तकलीफ था हजरत हसन शेर वे अजीब जुमला थी वो अहसन मिनक लम तरकत ऐनी व अजमल मिनक लम तलिद النساء خلقت مبرأ من كل عيب كأنك قد خلقت كما تشاء حضرت حسان کا جملہ بدجا حضرت حسان جو چوے وہ احسن منك لم ترکت عيني سائیں تواجل وثیق حسین مجھے اکھ نہ ڈٹھو تواجل وثیق حسین مجھے اکھ نہ ڈٹھو کیے دسے واجمل منك لم تلد النساء تواجل جمیل تکے ماں پیدائی کیو तवाजो जमील के मां पैदाई को कयो अल्लाह तवा के ये पैदा अल्लाह तवा के हर ऐब को पाक पैदा कयो या अल्लाह तवा के ये पैदा कयो जे तवा पाण चाहो अल्लाह तवा के ये पैदा कयो जे तवा पाण चाहो तो रसूलुल्लाह जो हसन जो मुकाबलो दुनिया की का ताकत नहीं करे एडो हुस्न जब मदीने मक्के का हिजरत करे मदीने को दा यहूद जो घरवाल हजरत अब्दुल्लाह बिन सलाम संजन जे चेहरे अरिहर ने दिठो संजन ने गालायो ना है संजन गुफ्तगू ने कहिया संजन जे चेहरे से करे चवे तो ई चेहरो पूरन जो चेहरो ना ही चेहरो तो सच्चन जो मिसाल कितनी सोनी सूरत बनाई की हुई आशिक जिसने देख ली सूरत मोहम्मद की हुस्न यूसुफ पर फकत आशिक थी जुलेखा जिस पे सारी कायनात आशिक है वो तस्वीर है ज़ाते नबी बुलंद है ज़ाते खुदा के बाद ज़ाते नबी बुलंद है ज़ाते खुदा के बाद दुनिया में जिस कदर एहतराम के काबिल है लोग मैं सभी को मानता हूँ मगर मुस्तफा के बाद अजुलमा जो मेरा नबी के नाम मनीदा है नबी के नाम मनीदा अकाबिर की मौजूदगी में उलमा जो बता के अकीदत को बताया उलमा जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकामी मर्तबा केतरो असल अकीदा अल्लाह के बाद ने जो शख्सियत जो शानात हजरत मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह के बाद में जेकर के शख्सियत जो शान मकाम है मर्तबा तफकत मोहम्मद रसूलुल्लाह ये उलमा के जो अकीद नमाज आयो नबी जो चेहरो हसीन हो अल्लाह ताला आला किस्म जो जगवा चेहरो जो ऐ नबी मुदाई हसीन नबी मुदाई हसीन नबी जो चेहरो खुद नबूवत जला दलील हो वाकई यो नबिया नबी जो अखलाक नबी जो किरदार भारी बात यो नबिया हिकड़े दावा कई नबूवत जी जो नालो गुलाम अहमद जे तो नबिया हालांकि नबी जो चेहरो नबूवत जो दलील हुआ गुलाम अहमद कादिया जो मुछ केड़ो रंग जो कारो अख का कारो नबी जो चेहरो तो नबिया और निभाग एडो पूरे जो शौकीन हो छाजो पूरे जो शौकीन हो बट भींड सडंदो हिकड़े पासे भींड पिया हुंदा एक ही से में गुड़ पियो हुंदो जेडी मला बट करण जो टाइम जो गुड़ सा बट करो बट छा सा कदो गुड़ सा ऐ गुड़ खाण जो टाइम जो खाइंदो वरी भींड मुझा दोस्तों इन मौजूदा हुकूमत में कादियान के तबलीग जी खोले इजाजत नहीं मिली काफी मानू काम मौलाना फजल रहमान साहब हफीज़ुल्लाह ते मौलाना कुर्सी
जंग दोले मौलाना कुर्सी दे कोया ओ खुदा जा बताओ मौलाना फजल रहमान के तमन आछू में जन सैर को पहरी के हाथ करो तवा जे चवतो ये करासी मौलाना फजल रहमान साहब कुर्सी दी जंग दोल पे कायद जमियत हजरत मौलाना फजल रहमान साहब खत्म नबूवत की जंग करी रहा हजरत मौलाना फजल रहमान साहब मदारिस जी मसाजिद जी दारी जी पटके जी जंग करी रहा जेकर ही मुसलमान मौलाना फजल रहमान जो साथ लींदा मौलाना मैदान में भी चला जेकर साथ लींदा ताके लो मुफ्ती महमूद जो लगते जिगर इंशाअल्लाह ताला जंग करा मौलाना कुर्सी दी जंग में बने 600 साल की आए घर कदी तवज्जो साम हुआ कादियानी में मेरे तबलीग की इजाजत पांचे इलाके नवाब शाह में मौलाना तजमुल साहब लायो 38 कादियानी जा ट्रेनिंग याफ्ता हो गया जेके कादियानी जी तबलीग पे कर उन्होंने में 25 औरतों कादियानी जी ट्रेनिंग याफ्ता घर में बनी करे मानून के तबलीग कर पे जे कोई उनका मर्द तबलीग कर पे इस्लामाबाद में जमीनों ये इलाके के अंदर कादियानी में जे कोई जमीन में जे मरकज अचाए गया थरपार के इलाके में मुसलमान के बच्चन के कलमे पढ़ने वाले बच्चन के गुलाम अहमद कादियानी का सब्जेक्ट पढ़ाने हालांकि असल से आईन जो फैसलो 73 जो आईन बुट्टे साहब जे हुकूमत में मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह ऐ भी उलमा इकराम गॾिजी करे इहो बिल पास करायो इस्लाम सां को ताल्लुक़ कोन्हे कादियानी इस्लाम हर जन कोई ताल्लुक़ कोन्हे इहो बिल पास थी चुको आहे इहो बिल पास आहे त कादियानी नमाज नथा थी सघनि कादियानी पंहिंजी इबादत जी जाइ भुख खे रोज़ो नथा चई सघनि कादियानी पंहिंजे दुकान ते बिस्मिल्लाह नथा लिखाए सघनि कादियानी पंहिंजे दुकान ते क़ुर जी आयत नथा लिखाए सघनि इहो आईन जो फ़ैसिलो आहे इहो आईन जो फ़ैसिलो आहे को कादियानी जो को इस्लाम खे तस्लीम कयो आहे पाकिस्तान जे आईन खे तस्लीम कयो आहे तॾहिं मां चयो कादियानी इस्लाम जा गद्दार कादियानी पाकिस्तान जा गद्दार इन्हनि खे पाकिस्तान में रहण जी काई इजाज़त कोन्हे जेके पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त में नबूवत ते हमलो कयो असां सभई इरादो अज़म कयो त कादियानी सां कंहिं क़िस्म जो कोई ताल्लुक़ न रखंदासीं जेकर भाव तवर सां कोई ताल्लुक़ कोन्हे उन सां लेन देन करण जी इजाज़त कोन्हे छो तो पंहिंजी लेन देन मां पंहिंजी कमाई मां ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़ तबलीग पिया करे असां इरादो कयो त के बि कादियानी सां असांजो कोई ताल्लुक़ न रखो जमा अर्ज़ कयो साईं अची विया इंशाअल्लाह ताला मां ख़त्म थो कयां छो त डर में मां अर्ज़ कयो अल्लाह नबी के जेका यार ने ओए सब आला नबी के जेके यार मिला ओए सब आला मिला दुनिया वाला चल का नबी से जे वजन था बाद सब बदल जी आया सब बदल जी आया तू पांजे मुल्क जेला यार गलत पसंद कंदे पांजे रिश्तेदार जेला यार गलत पसंद कंदे झूठे यार दीदे अल्लाह जेके पांजे महबूब के यार बनावे ये हां खुदा जो कसम अल्लाह ताला पांजे महबूब के एड़ा यार बना एड़ा सदो ग़ज़वे बदर के अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरा कर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरा कर बाबा जंग जे मुताबिक अच्छा था असा तेरा होड़ा हजार जे तादाद में हजार छाता जो उन वक्त हजरत मिक़दाद बिन अस्वद
रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके जुमला चया खुदा जो कसम कोई हजरत मिक़दाद बिन असवद नबी सही जैसा करे बाजे अखिल मा गोड़ा वहाए करे फरमाया साईं असा हजरत मूसा वाला सहाबी न हो जिन हजरत मूसा की तरह हो अंत व रब्बुका फक़ातिला तू है तू जो रब बनी करे वेले असा को न वेंदासी ओ मुजा साईं एना नियत असा अल्लाह का घुरा तुझे मथा कुर्बान छण जे लाए या एड़ा नियत असा घुरा साईं जैसी तक जान में जान है वक्त जो आखिरी कतरो मौजूद है साईं तवाजे खबे मिलंदासी तवाजे अग्या मिलंदासी तवाजे कोया मिलंदासी ओ मुजा साईं असा हजरत मूसा वाला साहबी हजरत मूसा के ये जुमला चया असा के मैदान में रहे दसो साईं असा के मैदान में रहे दसो जैसी ते असा मौजूद है तवाजे इंशाअल्लाह ताला आज बचण चलींदा एड़ा सहाबा चूने करे ना जंगे उहद के अंदर हजरत सय्याद रज़ी अल्लाह ताला ने जख्मी हालत पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा हजरत सय्याद जख्मी हालत में साहब का पूछे तो सही लगा विचार हजरत सय्याद नबी से कदमत में पहुंचो उन वक्त मुझे साईं हजरत ज़याद चयो ए ज़याद तो मुझे जिंदगी जा आखिरी लम्हात तुझी का आखिरी वसियत हो फरमाया साईं जे गुलाम जो आखिरी सांसों पंज महबूब जे कदमत में गुजरन महबूब जे कदमत में गुजरन उन जो वसियत करी थी निकल जाए दम तेरे कदमों के नीचे यही दिल की हसरत यही दिल की आरज़ू तेरी मेराज के तू लोहे कलम मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा महबूब मुस्तफा साजी जान आवाज कदमन में वही हली इनका वती का साजरा केरी सादत थी केरी सादत थी इन्ने जंग के अंदर हजरत अनस बिन नज़र रज़ी अल्लाह ताला जन शहीद थियो जंग